मिनिस्टर जी डोथ जी ज़रूरत ई ॻाल्हि आहे उहे खणो था उन जे लाइ तव्हां वटि पैसा आहिनि जेको प्राइमरी उस्ताद आहे हिन क़ौम जी तक़दीर बधाइण जो हिकिड़ो ज़रियो आहे वॾो महिमार आहे हीउ दुनिया खे शोर थो ॾिए पर उन खे ॾियण जे लाइ तव्हां वटि कुझु कोन्हे तव्हां असांजा शागिर्द असां वटि ई पढ़ी आहियो न उस्ताद वटि पर उहो इन जे करे त सिंध जो हुननि खे ख़बर आहे त इहे वीचारा धन वेठा हूंदा उथे था कोन पंहिंजे हक़ जे लाइ मूं हुन सां हिन दफ़े पहिरियों दफ़ो छो त तव्हांखे इहो हक़ उस्ताद जो ॾियणो पवंदो असां तव्हां खां पंहिंजा हाणे हक़ छॾी वठंदासीं ऐं हुन सां 3-4 महीना मुसलसल कराची रहियसि हेॾी वॾी महिनत खां पोइ इहे समूरियूं ठहियूं आहिनि ऐं वॾी जदोजहद खां पोइ इहे समूरियूं ठहियूं आहिनि इन एसी ज़ाया थियणु कोन ॾींदासीं मूं हुन फनास वारनि खे चयो त ॾिसिजो इहा एसी तव्हां खां नोटिफिकेशन वठी पोइ वापसि ईंदासीं उन जे करे मूं ऐलान कयो तंग आहे त जंग आहे ऐं सॼी सिंध में उस्ताद वटि ढोली खणी वयुसि ख़ुदा पंहिंजे हक़ जे लाइ जाॻो पंहिंजी इज़त जे लाइ जाॻो पंहिंजे मुस्तक़बिल जे जाॻो जेकॾहिं हींअर ते घर में सुतल हुआ पोइ तव्हांखे ज़िंदगी में हक़ कोन मिलंदा मुंहिंजो को मसइलो कोन्हे थो असां 5-6 साल खां तव्हांखे हलाए वेंदासीं सच पुछो बख़ुदा मुंहिंजी सिहत मूंखे इजाज़त कान थी ॾिए त आउं हाणे सॼी सिंध में ट्रेवल करियां ऐं इहा जेका मुंहिंजी सिहत ख़राब थी आहे त बेॾिसी मसर खां कराची ते लांग मार्च खे मसी चढ़ाए मुंहिंजे पेट में रत आयो पेशाब में रत ईंदो उन जे बावजूदि उन्हनि सिंधी यूनिवर्सिटी उस्तादनि खे एनसीसी उस्तादनि खे जदोजहद खां पोइ रेगुलर करायो सॼे प्राइमरी उस्तादनि खे बग़ैर शर्त जे शर्त वरी छाजो शर्त असांजे जदोजहदी मज़हब में लिखियलु आहे शर्त हराम आहे मैट्रिक पास उस्ताद खे उन हक़ मैट्रिक पास उस्ताद खे 16 ग्रेड वठी ॾिनो हींअर इंशाअल्लाह अलाह चाहियो त उस्ताद खे जॻाइण चाहियूं अलाह पाक चाहियो अलाह साईं बि उन क़ौम जी तक़दीर कोन बदिलाईंदो जेसीं उहे पाण पंहिंजे हक़ जे लाइ न उथंदा सिंध जो हर उस्ताद हर असांजी भाउ हुजे चाहे भेण हुजे मेल हुजे चाहे फीमेल हुजे हींअर मूं कंदो असांजूं फीमेल टीचरूं उनखे मूं चयो हे तव्हांखे 16 स्किल मिले त इहो तव्हांखे मुफ़्ती में मिले छा इहो असां रत जो रेज न असां पंहिंजा जानी माली ख़र्च करे सिंध जे उस्तादनि जदोजहद खां तव्हां ॾिनो आहे वठी ॾिनो आहे तव्हां हींअर तव्हांखे बि निकिरणो पवंदो तव्हां 16 वठो 17 वठो 19 वठो 20 वठो खाई उहो 83 उस्ताद उन जे लाइ तव्हां सिंध जूं सूरमियूं तबाद रहियो इहो बि हुन ट्रेन पैदा हर प्राइमरी उस्ताद 1.25 लख प्राइमरी उस्तादनि हीउ सभिनी जी इज़त जो गैरत जो हीउ बक़ाए जो मसइलो अथव हींअर उथंदो त अॼु तव्हांजा नस्ल तव्हांखां टीओप ॾिजंदो तव्हांखां डीओप ॾिजंदो तव्हांखां डायरेक्टर ॾिजंदो तव्हांखां सेक्रेटरी बि ॾिजंदो इहे ट्रेन वारा ॾिजंदा बाबा हिन उस्ताद में हाणे ॿधी थी विया हिकु थी विया कोन थिए कॾहिं असां हींअर बि चयो त हाणे उस्ताद में पात्र खाइनि त वॾा ई मसइला त कोन थी थिए तव्हां शर्त हीअ अथव त क़ियादत बेकाऊ न हुजे क़ियादत मफ़ामती न हुजे मसद परेश न हुजे हीअ तव्हांजा वाइदो आहे हीअ हालत खणी चवां रब्बुल आलमीन जो कसम न मुकामजंदासीं न झुकंदासीं तव्हां मुंहिंजो साथ ॾियो तव्हांखे सभु मरातो थींदासीं न अॻे असांजी हुकूमत क़ीमत लॻाए सघी आहे न असांखे अॻे हुकूमत ख़रीद करे सघी आहे हमेशह जेके बि तहरीकूं हलियूं आहिनि जेके दाग मार्च हुजनि हिकु मुंहिंजा दोस्त मूंखे वेझाए का सुञाणंदा मूं कॾहिं चंदो न आहे वरितो जेको चंदो वठो त पोइ हूंदो फाड़ियो असां पंहिंजे बचनि जी रोज़ में ख़र्च कयो आहे अल्हम्दुलिल्लाह मूंखे फ़ख्रु आहे त सिंधी उस्ताद मुंहिंजो साथ ॾिनो ऐं असां उहे कामयाबियूं हासिलु कयूं जिनजी माण्हू सिर्फ़ु ख़्वाबु ॾिसी सघे थो छो त सिंधी उस्ताद खे सूर मिलनि स्किल मिलनि हीउ माना हिकिड़ो ख़्वाबु हो पर अलाह पाक असांजी अलाह बि उन जी मदद कंदो जेको पंहिंजे मनसब सां जेको पंहिंजे तनज़ीम सां जेको पंहिंजे तहरीक सां जेको पंहिंजे पटी भाई सां सचो हूंदो अलाह उन जी मदद कंदो असां रातियूं जागी जॾहिं लॉन्ग मार्च हलंदो नमाज़ ट्रेन ते नमाज़ पढ़ंदासीं रब खां घुरंदासीं अलाह से तूं मदद कर अलाह से तूं मदद कर ऐं अलाह पाक अहिड़ी मदद कई जंहिंजो असांखे तस्वुर कोन्हो
उन करे असां उस्ताद सां पंहिंजे तहरीक सां पंहिंजे मनसब सां सचा हुआसीं ऐं हाणे बि ऐं चाहियां थो असां 6 साल खां रिटायर थींदासीं सिंध जे नौजवान खे मुखातिब आहियां त मुस्तक़बिल तव्हांजो आहे असां तव्हांजी मुस्तक़बिल जूं राह हमवार पिया करियूं असां कॾहिं बि न चाहींदासीं सिंधी तइलीम तबाह थिए सेक्रेटरी साहिबु हींअर उनखे मूं चयो साईं सिंधी जी तइलीम तबाह पिया करियो तव्हां कराची में वही सेमिनार था कयो भले ही RSU इहो कहिड़ो कारण वग़ैरह इहो कहिड़ो त सिंध जी तइलीम सुधारण में किरदार आहे अरबनि जी बजट ठाहियो हुजो सिंध एजुकेशन फाउंडेशन उनखे तव्हां अरबनि जी बजट ॾियो कल्ह मूंखे खैरपुर में हिकु उस्ताद चयो त साईं आउं एजुकेशन फाउंडेशन में पहिरीं मुलाज़िम हुउसि असांखे 7 लख रुपए ताईं हीउ कार्ड आहे इलाज फ्री हो वरी हाणे जॾहिं प्राइम में उस्ताद थिए त पगार बंदि थियो पोइ माना मरात सां खसी हुई सिंध एजुकेशन फाउंडेशन खे सिंध गवर्नमेंट फंडिंग थी करे उनखे अरब रुपया ॾिनी पर असांजा प्राइम म्युनिसिपल स्कूल जिते ग़रीब जा ॿार था पढ़नि जिते ग़रीब उस्ताद पढ़ाईंदा हुकूमत उनखे उहे सहूलियत ॾियण जे लाइ तयारी कनि पोइ उनजे सबबु वॾी वॾो कारण आहे त असीं पंहिंजे पाण जा उस्ताद दुश्मन दुनिया जो सभु तंज़ीमूं पंहिंजा जदोजहद हक़ वठी वयूं पर वाहिद असां उस्ताद आहियूं जेके रोज़ मारे था वञूं ऐं रोज़ जीऊं था पर असां उथण लाइ तयारु न आहियूं हींअर सिंध उस्ताद खां अपील थो करे ख़ुदा सभु थियो हीउ तव्हांजा वाइदो आहे हे तव्हांजा वचन आहे जेसीं वापसि कोन ईंदासीं जेसीं नोटिफिकेशन न मिलंदा हक़ीक़त में त अॼु हिते जेके पहिरीं उहिदनि ते हुआ दोस्तनि खे उन्हनि ताईं असांजो मैसेज वियो आहे उनखे बि असां करे कयो पर उहो दोस्त न आया हीउ सभु जो गॾियल काज़ आहे ऐं हज नाज़र वटि बि लॻे हुई आहे ऐं पहिरीं साईं सालम ज़रदारी असांजो उहिदेदार उन बि लॻे हुई आहे ऐं साईं गुलाम रसूल ॿाहिरि वटि बि हुयुसि सिकल मूं सां गॾु आहे पर उन वटि बि वेंदुसि ऐं हर उन दोस्त उस्ताद वटि वेंदुसि उनखे मिनत कंदुसि त का बि पॉइंट स्कोरिंग कान्हे को बि झड़ो कोन्हे अचो हिन तहरीके जी अॻुवाणी करियो पर ॻाल्हियुनि में ॻाल्हियूं आऊं कंदुसि छो त तव्हां विकिणी छॾा असांखे ॻाल्हियूं आऊं कंदुसि अॻुवाणी तव्हां करियो जेकॾहिं ख़िलाफ़ वियासीं त आऊं फांसी क़बूल कंदुसि जेके सभु दोस्तनि में मिलंदासीं हीउ हर उन प्राइम उस्ताद जी इज़त जो मसइलो आहे बका जो मसइलो आहे पोइ अलाए छो असांखे उहो मुखालिफ़ था सम्झनि असां त प्राइमरी उस्ताद खे पंहिंजो महबूब कयो आहे केरु प्राइमरी उस्ताद हुजे ऐं नथो चवां मुंहिंजे लाइ हिज़ब इक़्तिदार या हिकिड़ी ॻाल्हि इहा तव्हांजी ॻाल्हि अॻियां कंदो वञा हाणे त उहिदेदार में कहिड़ी कोन्हे कल्ह साईं गुलाम रसूल पाण लिखी ॾिनो त साबिक़ा मर्कज़ी सदर पंहिंजे हथ सां लिखियो अथसि इन जे करे हाणे असीं आउं बि साबिक़ा आहियां तनख़्वाह बि साबिक़ा आहिनि ज़िला बि साबिक़ा आहिनि मर्कज़ साबिक़ा आहे हाणे घटि में घटि इहा मूं ताईं मुहैया न हूंदी उन जे करे चवां थो अचो सभु गॾिजी हाजी दादा हिकिड़ी सुठी तजवीज़ ॾिनी त हाजी साहिबु हीउ जेको तहरीक आहे इलेक्शन थोरो पोइ करियो ऐं आउं तव्हां सही सुठी अवस्था सां गॾु आहियां हुन चयो त मार्च खां पोइ भले इलेक्शन जो ऐलान करायो छो त असां 10 फरवरी ते सही सिंधी जा उस्ताद कराची में गॾु थींदासीं सभु सवाल उस्ताद गॾु थींदा ऐं सम्झां थो अलाह पाक कंदो छो उस्ताद खे वॾी अहमियत आहे असां अलाए छो पाण सम्झी कोन था इन शइ खे जॾहिं असां सभु उस्ताद कराची में गॾु थींदासीं असांखे 5 मिंटनि में हुकूमत पाण हली अची प्रेस कदम ते नोटिफिकेशन ॾींदी पर जेकॾहिं असीं न थियासीं त पोइ ठहियो इन जे करे असां रमज़ान शरीफ़ खां पोइ इनशाला इलेक्शन कंदासीं मुंहिंजी साईं गुलाम रसूल खे बि अपील आहे मुंहिंजी साईं सिकंदर जतई खे अपील आहे ऐं आउं पंहिंजा पाण मचंदो करियां त इनशाला पहिरीं उस्ताद जा मसइला पोइ इलेक्शन बाबा मूंखे उहिदो को बि न ॾियो मूंखे शौक़ु कान्हे उहिदे ते बणियो ख़ुदा जो कसम आउं रिटायरमेंट जी दरख़्वास्त ॾेई छॾी पर दोस्त न चवंदा हाजी साहिबु इहो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा ऐं ॼाणी वाणी के त तोहमत कोन हणसि हीउ ख़ुदा जो ॾोह आहे कूड़ कोन ॻाल्हाइसि हीउ बि रब साईं जो ॾोह आहे अलाह पाक कूड़ ॻाल्हाइण वारा खे सभिनी ते माना लाॻ वसाई आहे त असां इहा शइ सम्झूं था के त तोहमत लॻाइणु कूड़ लॻाइणु इहो ॿई उन में जे ज़रिए फ़ाइदो हासिलु करणु फ़ाइदो न थींदो नुक़सानु थींदो ॾाढी ज़ात रब जी मुंहिंजे भाउ गुलाम रसूल महिर मुंहिंजी रुक ते ख़तमु
कई रब जा छा ॾिसो जेके रब रखे थे केरु जेके इंडस्ट्री डिपार्टमेंट उहा इंडस्ट्री डिपार्टमेंट जे साईं गुलाम रसूल खे नोटिफिकेशन ॾिनो तूं सिंधी उस्ताद जी अॻुवाणी कर उन खे चइबो आहे हलो पंहिंजे घर त हमेशह क़ाइम रहण वारी ज़ात मुंहिंजी अलाह जी आहे असां कुझु कोन आहियूं असां जेको इज़त ॾींदो उहो इज़त वठंदो उस्ताद सभु भारियूं उन जे करे सभिनी उस्ताद खे अर्ज़ु कंदुसि तव्हां घोटकी ज़िले जा बादशाह उस्ताद हिते गॾु थिया आहियो तव्हां पंहिंजे ज़िले मंझि पंहिंजे सिंध मंझि ऐं सोशल मीडिया हींअर हिकिड़ो वॾो हथियार आहे असांजे पंहिंजे मसइलनि खे उजागर करे ॾियो सोशल मीडिया ते असांजो साथ ॾियो इनशाला मंज़िल क़रीब आहे फतेह सिंध जी उस्ताद खे ॾी उस्ताद अज़ीम आहे तव्हां पाण खे अज़ीम सम्झो तव्हां इनशाला कामयाबी माणींदो जेकॾहिं तव्हां हींअर घर खां निकितो बाक़ी इहो अॻे कॉन्सेप्ट आहे अलाह उहिदेदार में न हर प्राइमरी उस्ताद ते लाज़िम आहे असांजो दीन हर मज़हब चवे थो पंहिंजे हक़नि जे लाइ जांच करियो पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ो गाॾियूं करे न चुनियूं उस्ताद कपिड़े जो उगो खणी लोही पाणी में खणी अचे असां कराची प्रेस क्लब ते वेही रहंदासीं जेसी मसइला हल थींदा ख़ुदा जी कसम वापसि खणी न ईंदासीं